और जंहिं कचहरीअ जे लाइ अल्लाह फरमायो फबिज़ालिक फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। वडे मां वडी इज्जत वारी कचहरी आ तो कुरान मजीद वारी कचहरी आ। ये के मुलाए मौलवी या के पीर फकीर जी कचहरी नहीं, अल्लाह साईं जी कचहरी आ। ये अल्लाह ताला जो कलाम आ, ये अल्लाह जो वायदा कद जातुकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। अन्या वरी आवाज ये कचहरी हुआ कचहरिया और जंहिंमें माण्हू रहंदा आहिनि जिनखे अल्लाह ताला चाहींदो आहे, पर हिन कचहरीअ में जिन वेझी वेंदा आहिनि। इन्ना समिअना कुरआनन अजबा यहदी इलर रुश्द फआमन्ना बिही वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा। जिन तो कुरान मजीद जी कचहरी में ईंदा आहिनि, पर हीअ कचहरी हुआ कचहरी आ जीत जरासीम किवलियूं ऐं मकोड़ा भी इन कुरान जी महफिल में शरीक थींदा आहिनि। पर मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो, हीअ उहा कचहरी कुरान मजीद वारी आ जो वफ़द करे, टोला करे, जथा करे, जमायतूं मलाइकनि जूं लहींदियूं आहिनि। अॼु असांजे सॼे हिन इलाइक़े में रहमत जा मलाइक नाज़िल थिया हूंदा, सॼे इलाइक़े खे वकोड़े विया हूंदा। अॼु तव्हांजो सॼो इलाइक़ो रहमत जे मलाइकनि सां भरिजी वियो हूंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो, अल्लाह जी ज़ात जो कसम आ, हीअ उहा महफिल आ, हीअ उहा कचहरी आ जो अल्लाह ताला कुरान मजीद वारनि खे कुरान जे सदके, कुरान जे ॿुधाइण जे करे, कुरान जे ॿुधण जे करे ज़मीन ते ईअं चमकाईंदो आ जीअं आसमान में सितारा चमकदा। अॼु तव्हां सभु मलाइकनि खे, अर्श वारनि खे, आसमान वारनि खे चमकंदे नज़र ईंदा हूंदव कुरान शरीफ़ जे करे। तव्हांखे जहिड़ियूं मां मुबारकूं ॾियां उहे थोरियूं आहिनि, तव्हां वॾनि मुबारकुनि जे लाइक़ आहियो। जो अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजी कचहरी नसीब कई आहे, कुरान जी महफिल नसीब फरमाई आहे। ज़ालिक फ़ज़्लुल्लाह
युती मन यशा। हाणे मां तव्हां सभिनी खे मिंथ ऐं मेड़ थो कयां, इलाज तो क्या तो मेहरबानी फरमाए कुरान मजीद वारी कचहरी जो पान में कदर पैदा कयो। अल्लाह ताला ताके कुरान मजीद जे बुधण जे लाइ चूंडियो आ। हाणे मेहरबानी फरमाए कुरान शरीफ सां सच्चा थियो, कुरान जे चवण ते जिंदगी गुजारियो, दुनिया में भी इज्जतूं नसीब थींदव, आखिरत में भी सोन जे बगलन जा वारस मालिक थींदव। समेना वतना गफरानक रब्बना व इलैकल मसीह।